बिल टेबल थियो, शौकत तरीन साहब आया, काउंटिंग थी, ऑपोजिशन आ रहा है भाई। ॾिसो एतिरो ऑब्वियस आहे, जी पहिरीं तव्हां उनखे मतिलबु संजीदा नोट ते ज़ाहिर आहे इहो बिल पास थियणो। मां तव्हांखे बार बार गुज़ारिश करे रहियो हुउसि त हिन बिल ते नथिंग डूइंग, ही IMF जी फरमाइश आहे, ही दुनिया जी फरमाइशूं आहिनि। इहे त इमरान ख़ान सरकार जो बिल न आहे, इहो पाकिस्तान जो बिल हो त इहो पास थियणो हो। जी हा, इन में अपोज़िशन कुझु न पई करे सघे। लेकिन तव्हां ॾिसो त यानी अपोज़िशन वारा एतिरा वाइका थियनि था जॾहिं बि सेनेट में हिननि जी को मतिलबु आज़माइश अचे थी त असांजी मुख़ालिफ़ धुर जी पार्टियुनि जा समूरा दावा, समूरी ॻाल्हियूं, समूरी हाम जेके हणंदा रहनि था, उहे सभु वाइकी थी वञे थी। जी हा, जी हा। यानी हदि ॾिसो, हिकिड़ो बिल असीं न पास थियणु ॾींदासीं, फलाण थींदो, ढमकाण थींदो, ऐं लीडर ऑफ हाउस यूसुफ रज़ा गिलानी उन ग़ाइब थी वञे थो। जी हा। 43 हुजनि था त हिकिड़ो ॿार हलियो वञे। अच्छा, पोइ अगरि उनजे बावजूदि अगरि मेंबर अपोज़िशन जी गवर्नमेंट जा बराबरि थियनि था त हिकिड़ो ANP जो सेनेटर उथी ॿाहिरि हली वञे थो, ओॾी महिल उनखे ज़रूरी कमु यादि अची वञे थो। सो एक्चुअली हिते संजीदा ॻाल्हाइण जी ज़रूरत ई कोन्हे। हिकिड़ो लतीफ़ो आहे जेको लतीफ़ो बहरहाल अपोज़िशन पाकिस्तान जी जेका आहे पॉलिटिकल पार्टीज़, इहे उन्हनि ते खिल जोॻो हिकिड़ो सामान आहे। छाकाणि त इहो को पहिरियों दफ़ो कोन ही खिलूं पिया पाण। ज़ाहिर ज़हूर सेनेट में अपोज़िशन जी अक्सरियत आहे, पर न हू चेयरमैन सेनेट जे ख़िलाफ़ नो कॉन्फिडेंस आणे सघनि था, न हू को बिल रोके सघनि था। सो ॻाल्हि इहा आहे त इहो छा थो थिए। ज़ाहिर इहो मतिलबु यानी वाइका थियनि था न त हिननि जा सेनेटर्स जी या पार्टी जी वफ़ादारी जी सेनेटर्स वटि छा हालत आहे। पोइ भेरे जॾहिं चेयरमैन सेनेट जे ख़िलाफ़ बि ही अपोज़िशन जा सेनेटर ग़ाइब थी विया त सभिनी पार्टियुनि दावा कई त असीं को जांच कराईंदासीं त असांजा कहिड़ा जेके सेनेटर लोटा थी विया आहिनि, फलाणे, उहो लोटनि जी अॼु ताईं ख़बर नथी पए त भई कहिड़ा सेनेटर लोटा थी विया। अॼु 8 सेनेटर आया ई कोन। यूसुफ रज़ा गिलानी न आयो आहे त बाक़ी हाणे कंहिंखे सिकंदर महेंद्र ते कहिड़ी मयार आहे। एग्जैक्टली, ठीकु आहे न, अपोज़िशन लीडर आहिनि हुते। अगरि अपोज़िशन लीडर ई न आयो आहे, जी हा, दिलावर ग्रुप बि होॾे वोट करे छॾिया आहिनि। दिलावर ग्रुप त भले होॾे करे छॾे, पर अगरि जेका असलूका आहिनि अपोज़िशन सेनेटर्स उहे ई अची वञनि हा त हुकूमत ही बिल पास न कराए सघे। पर जीअं मूं गुज़ारिश कई पई त इहो हुकूमत जो बिल आहे, मतिलबु हुकूमत पेश करे पई, लेकिन इहो पास थियणो ई थियणो। सो इन लाइ हिकिड़ी जेका आहे तमामु हिकिड़ी मुफ़ाहमती पॉलिसी सेनेट में थींदी आहे, अप्लाई थींदी आहे। जॾहिं बि मामिलो ग़ैबी फ़ोन कॉल्स ते अची वञे थो त पोइ मुफ़ाहमती पॉलिसी इस्तेमालु थिए थी। आउं चवां थो त अगरि आईंदा अपोज़िशन खे सेनेट में को इम्तिहान अची वञे, आज़माइश अची वञे, त पंहिंजे सेनेटर्स जो 3 ॾींहं अॻु मोबाइल फ़ोन खसे वठनि ऐं हिकिड़े हंधि बंदि करे छॾींदो। छाकाणि त अगरि उन्हनि वटि अगरि व्हाट्सएप ते को मैसेज अची वियो न त उहो हलंदड़ इजलास मां ॿाहिरि हलिया वञनि था। हद थी वई। यानी लोटाक्रेसी जी ऐं पंहिंजी जेका यानी हिकिड़ी अपोज़िशन खे आई डोंट छा मतिलबु, ठीकु आहे गवर्नमेंट ते मुख़्तलिफ़ मामलनि ते खिल जोगा कमु करे थी, पर सेनेट में अपोज़िशन खे या त दुआ करणु खपे त हुननि जी अक्सरियत ख़तमु थी वञे, त हुननि ते मयार ई न बीहे। पाण ई पंहिंजा कुझु मेंबर्स सरकारी बेंच में मोकिले छॾीनि, जो असीं असां अक्सरियत में आहियूं ई कोन। छाकाणि हर दफ़े ॾिठा थियनि था, मथां हुकुम अचे थो ऐं पोइ अपोज़िशन जा सेनेटर्स जेके या अचनि कोन था या हलंदे इजलास में हलिया वञनि था। छा ॻाल्हाए इहो पॉलिटिकल कल्चर असांजो। ॾिसो न, फवाद चौधरी जेको यूसुफ रज़ा गिलानी जा थोरा मञे पियो, बिल्कुलु मञणु खपे। ऐं यूसुफ रज़ा गिलानी जा कीअं थो मञे, हिन खे सभिनी पॉलिटिकल पार्टीज़ जे हेड्स जा मञणु खपनि अपोज़िशन वारनि जो फवाद चौधरी खे। सभिनी सियासी पार्टियुनि जे क़ाइदीन खे ख़त लिखणु खपे, असीं तव्हांजा थोरा हितां। यूसुफ रज़ा गिलानी पंहिंजे मुंहुं फ़ैसिलो कयो हूंदो छा? सो हाणे छा हिन ते भई ॻाल्हायूं ऐं कहिड़ा तबसरा कयूं, आहे खिल जोगी ॻाल्हि त अचो खिलूं।